तव्हां सभिनी जो पुनः स्वागत आहे। मां राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद के नवनिर्वाचित नवनियुक्त डायरेक्टर डॉक्टर प्रताप पिंजाणी साहब के विनती तो कयां तो असां के मार्गदर्शन कर। ज्ञान प्रकाश सरल जी कृपया मथे स्टेज ते अचिजो। सम्मानित मंच, इन कार्यक्रम में आयल असांजा ख़ास मेहमान डिफरेंट अकाडमीज़ में जेके चेयरमैन आयल आहिनि, असांजा NCPSL जा मेंबर ऐं हिन कार्यक्रम में आयल असांजा ख़ास मेहमान जो मां NCPSL जे एज़ अ डायरेक्टर रूप में स्वागत तो कयां। ऐं मां सभिनि खां पहिरीं अजीत मानियाल जेके कि असांजे अवार्ड कमेटी जा चेयरमैन आहिनि, उन्हनि खे वाधायूं थो ॾियां त हिन जेको प्रोग्राम थियो आहे उनखे ऑर्गेनाइज़ कयनि। एंड आई थिंक इट इज़ अ फर्स्ट टाइम विच इज़ सिंधी प्रोग्राम विच इज़ आई एम अटेंडिंग। उन में अहिड़ी तमामु सुठी व्यवस्था उन्हनि कई आहे, पंहिंजा एफर्ट्स लॻाया आहिनि। उन्हनि जी टीम खे मां वाधायूं थो ॾियां त तमामु सुहिणे नमूने सां उन्हनि प्रोग्राम खे ठाहियो आहे। ऐं असां क़िस्मत वारा आहियूं त हीअ जेकी जंहिं ऑडिटोरियम में पाण वेठा आहियूं, मिस्टर वाजपेयी ऐं असांजा जेके प्राइम मिनिस्टर हुआ अटल बिहारी लाल कृष्ण आडवाणी साहब, प्रमोद महाजन साहब, ऐं जंहिं इन संस्था खे ठाहियो ऐं इन संस्था खे कॉन्क्रीट फॉर्म में खणी आया, इहो ई वीचार मां ॾिसां थो जेको आहे कि NCPSL में मूंखे छा करिणो आहे। अजीत भाई ॻाल्हि कई त मां मार्गदर्शन ॾींदुमि, मां मार्गदर्शन न ॾेई सघंदुमि। मां अञा जस्ट लास्ट मंथ में मां जॉइन कयो आहे, 1 महीनो मूंखे थियो आहे। ऐं जेके बि ही आयल आहिनि हिते प्रोग्राम में ख़ासि महिमान, उन्हनि जो पंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि। मुंहिंजा अॻूणा डायरेक्टर बि हिते वेठा आहिनि, लालवाणी साहब वेठा आहिनि, जेको आहे रवि प्रकाश जी वेठा आहिनि जेको आहे। ऐं जॾहिं कि 1994 खां जॾहिं कि स्थापना थी आहे, तॾहिं खां वठी NCPSL जा जेके वर्क्स आहिनि उन्हनि में डिफरेंट फील्ड्स में काफ़ी तमामु सुठो कमु कयो वियो आहे। ऐं मुंहिंजी बि इच्छा हूंदी कि उहे जेके प्रोग्राम्स उन्हनि कया आहिनि उन्हनि खे अॻियां सस्टेन कयां। लास्ट अगरि असां बजट खे ॾिसूं त बजट असांजो काफ़ी इंक्रीज़ थियो आहे ऐं लास्ट 18-19 में 5.65 करोड़ ताईं वियो आहे। बट आई पर्सनली फील दैट इट इज़ नॉट अ सफिशेंट अमाउंट। असांजी जेका कम्यूनिटी आहे ऐं उनजो सोशल कॉन्ट्रीब्यूशन आहे पूरे इंडिया जे अंदरि, उन हिसाब सां जेको असांखे फंड मिली रहियो आहे उहो तमामु घटि आहे। असां इहा ॻाल्हि ॾिसूं था त असां जेके बि हिते आयल आहियूं उन्हनि जा पंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि ऐं असां हिकु ऑर्गेनाइजेशन खे रिप्रेज़ेंट न करे रहिया आहियूं, बल्कि असां ट्रस्टी आहियूं। असां सिंधी समाज ऐं सिंधी लिटरेचर जा ट्रस्टी आहियूं ऐं इन खे इन मोटिव सां खणी करे कीअं हिन सिंधी समाज जो नालो रोशन करिणो आहे देश में। इहा ॻाल्हि सभिनि खे पतो आहे कि सभिनि खां वधीक जेको टैक्सिस वञनि था या डेवलपमेंट जी ॻाल्हि हले थी उहा सिंधी समाज जे तरफ़ां हले थी। ऐं पहिरीं जेका पोजीशन हुई पार्टीशन खां पोइ आयासीं ऐं असां जफ़ाकशी कईसीं, एस्टेब्लिश थियासीं। हुन खां पोइ अगरि का कम्यूनिटी हूंदी आहे जेका सोशल चैरिटी में कमु कंदी आहे, बीइंग ए सोशलॉजिस्ट मां ॾिसां थो त समाज में तमामु वधीक सुठी चैरिटीअ जो कमु सिंधी समाज जे तरफ़ां कयनि पिया। पर इन सां गॾु पैरेलल मां ॾिसां थो त कंहिं बि समाज जी ॼाण जेको आहे या उनजी आइडेंटिटी हूंदी आहे उहा उनजी लैंग्वेज सां हूंदी आहे, उनजे कल्चर सां हूंदी आहे, उन सां आइडेंटिफाई थींदो आहे। अञा ताईं ईअं लॻे थो त असां उन ॻाल्हि खे पूरो ध्यानु न ॾिनो आहे। उन ॻाल्हि खे ट्रेडिशन्स खे असां ट्रांसमिट कंदा आहियूं पंहिंजे नई जनरेशन खे, नई टहीअ खे कंदा आहियूं। उन में बि लॻे थो मूंखे कुझु कमियूं आहिनि। असांजे ॿारनि खे ईअं फील थियणु घुरिजे कि जंहिं समाज जा असां आहियूं उन्हनि ते उन्हनि खे प्राउड फील थियणु घुरिजे। अगरि फील्ड्स जी ॻाल्हि कयूं, अलॻि अलॻि फील्ड्स जी ॻाल्हि कयूं त सिंधी समाज में मां ॾिसंदो आहियां त छा कॉन्ट्रीब्यूशन थी रहियो आहे
ऐं जेके बि गवर्नमेंट ऑफ इंडिया जी जेके वॾियूं वॾियूं पोस्टूं आहिनि, इवन फाइटर प्लेन जो जेको ट्रेनिंग ऑफिसर आहे उहो बि सिंधी आहे। असांजो नेवी जो चीफ बि एडमिरल टहलियानी रही चुकियो आहे। त असां वाइस प्राइम मिनिस्टर पंहिंजो आडवाणी साहिबु रही चुका आहिनि। त असां तमामु अहिड़े सुठनि उहिदनि ते हिन देश में पहुची चुका आहियूं। ऐं मां जॾहिं हिन संस्था में आयुमि त जेको हिननि जो सिस्टम आहे, कीअं उन सिस्टमेटिक तरीक़े सां उनखे डेवलपमेंट कयो वियो आहे, उहा ई आइडियाज़ मां सिंधी समाज लाइ चाहियां थो त हिकु सिस्टम खे डेवलप कयूं असां, ऐं उन सिस्टम जे थ्रू कीअं उनखे पंहिंजे समाज खे अॻियां वधाए वञूं। उन ॻाल्हि खे इहा हिकु ॻाल्हि जेको आहे मां मिनिस्ट्री सां हींअर मीटिंग्स बि कयां पियो, ऐं उन मीटिंग्स में उन्हनि जो साफ़ चवणु आहे त एनी असां तव्हांजे लैंग्वेज जे वाधारे लाइ कमु करणु चाहियूं था। अगरि तव्हां सभु मिली करे जेको आहे असां वटि एप्रोच कंदा त असांखे फंड्स जी का कमी कान्हे। असांजी संस्था 240 वॉलंटरी ऑर्गेनाइजेशन्स आहे जिन खे HRD मिनिस्ट्री जेको आहे फंड्स ॾेई रही आहे। उन में जेका पंहिंजी संस्था आहे उनखे तमामु घटि फंड मिली रहिया हुआ, पर पाण उन स्थिति में आहियूं त उन्हनि खे अप्रोच करे सघूं ऐं मैक्सिमम फंड्स पाण वठी करे समाज जे डेवलपमेंट जी ॻाल्हि कयूं। समाज जो डेवलपमेंट केवल फाइनेंशियल डेवलपमेंट न थींदो आहे, बल्कि असांजी लैंग्वेज जो बि वाधारो थियणु घुरिजे, असांजे लिटरेचर जो बि वाधारो थियणु घुरिजे। छाकाणि त एक्सपेक्टेशन्स मां ॾिसां थो, जेको आहे मां जॾहिं खां वठी जॉइन कयो आहे, लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम मी कि मां छा करे सघां थो। डेफिनेटली एक्सपेक्टेशन समाज जूं हूंदियूं आहिनि ऐं मां उन ते पूरी कोशिशि कंदुमि त समाज में जेकी एक्सपेक्टेशन्स आहिनि उन्हनि खे पूरो करण जी कोशिशि कंदुमि। जंहिं ॾींहं खां मां जॉइन कयो आहे, मां बेसिकली अकेडमिक फील्ड मां आयो आहियां। अकेडमिक फील्ड में यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन में या कॉलेज एजुकेशन में जेके वर्किंग आवर्स हूंदा आहिनि, ओनली 5.25 कलाक वर्किंग आवर्स हूंदा आहिनि। 10 बजे असां कॉलेज वेंदा आहियूं, 2:15 बजे ख़तमु थींदो आहे, 2:15 बजे खां पहुची आराम सां घर आराम कंदा आहियूं। पर जंहिं ॾींहं खां मां जॉइन कयो आहे, ऑटोमेटिकली भॻवान मूंखे शक्ति ॾिनी आहे। आई एम वर्किंग फ्रॉम मॉर्निंग टिल 10 to 8 o'clock। ऐं उनखां पोइ बि मिनिस्ट्री वारा मूंखे सॾु कंदा आहिनि त मूंखे तमामु ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजे समाज लाइ मूंखे उहे घुराए रहिया आहिनि। ऐं मूंखे उन में तमामु अॻियां लॻे थो त मूंखे महिनत करणु घुरिजे। त हीअ हिन संस्था में, हिन प्रिमिसिस में अची करे जेको अजीत मानियाल साहिबु असांखे घुरायो आहे, मां सम्झंदुमि मां ॾाढो क़िस्मत वारो आहियां त हिन जे अंदरि इंस्टीट्यूशन में आयो आहियां ऐं ॾिसां थो कि कीअं हिकु आइडिया जेको आहे उहा कॉन्क्रीट फॉर्म में अची वई आहे। कॉन्क्रीट फॉर्म में अची करे उहा समाज लाइ कमु करे रही आहे। छाकाणि त जेका हीअ संस्था बि डेवलप थी आहे, उहा अपलिफ्टमेंट ऑफ द सोसाइटी लाइ थी आहे। त असांजो बि फ़र्ज़ु आहे जो जेका हीअ असां पग पाती आहे, इन पग जो पूरो ध्यानु रखिणो आहे ऐं समाज जे वाधारे लाइ असांखे कमु करिणो आहे। असां जेके असां समाज जा ट्रस्टी आहियूं ऐं हिन समाज जी लैंग्वेज, हिन जे लिटरेचर ऐं हिन सोसाइटी जे वाधारे लाइ कमु करिणो आहे। ऐं असांजी जेका नई टही आहे, जेका यंग जनरेशन आहे, उनखे मैक्सिमम हिनखे जोड़ण जी कोशिशि करणी आहे। एक्सपेक्टेशन्स पंहिंजी जॻहनि ते आहिनि। मां कमु करे रहियो आहियां, जेके बि असांजूं जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि खे प्रॉपरली मॉनिटर करे रहियो आहियां। उन्हनि में जेको आहे कोशिशि मुंहिंजी रहंदी त हिकु सिस्टम डेवलप कयां। जेके रवि भाई जेको आहे ॾाढा प्रोग्राम्स वधाया आहिनि, उन्हनि ताईं पहुतो आहे, अलॻि अलॻि यूनिवर्सिटीज़ ताईं पहुता आहियूं, NIOS ताईं पहुता आहियूं, IGNOU ताईं पहुता आहियूं। त कॉन्क्रीट फॉर्म में उन्हनि जो बेनिफिट कीअं समाज खे मिले। ॻाल्हि हली पई SLCC जे अंदरि जेके क्लासिस असांजियूं हली रहियूं आहिनि, सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स या एडवांस डिप्लोमा कोर्स हली रहियो आहे। उन्हनि में ॿारनि खे वधाइण जी त हले रही आहे त इन्हनि जो नंबर वधायो वञे डेफिनेटली, लेकिन हिकु क्वालिटी बि डेवलप कई वेंदी। ऐं जेके सर्टिफिकेट्स उन्हनि खे मिलनि था, उन्हनि जो एफिलिएशन NIOS जे तरफ़ां हो ऐं उन्हनि खे कॉन्क्रीट फॉर्म में खणी करे उहो जेके सर्टिफिकेट्स मिलनि था उन्हनि जी वैलिडिटी वधे। इन ॻाल्हि जी तमामु कोशिशूं आहिनि। इन खां सवाइ SLCC में जेका मीटिंग थी हुई, मुकेश भाई ॻाल्हि ॿुधाई, जेको आहे रेम्यूनेशन जी ॻाल्हि हुई। रेम्यूनेशन खे असां रखियो आहे, जीअं ई फाइनेंस में अप्रूव थी वई आहे, उहा ॻाल्हि एग्जीक्यूटिव बोर्ड में वेंदी त टीचर्स जी जेके प्रॉब्लम्स आहिनि, स्टूडेंट्स जी प्रॉब्लम आहे, उनखे मॉनिटर कयां थो। हिकु इंस्पेक्शन बि कई आहे। मां ॾिठो कि ॿारनि जी छा प्रॉब्लम्स आहिनि। असांजे टीचर्स जी प्रॉब्लम, हिकु ॻाल्हि ॿी आई कि टीचर्स खे जेको आहे सर्टिफिकेट ॾिनो वञे, त उनजी कोशिशि ज़रूरु थी वेंदी। इन दफ़े सर्टिफिकेट असां कोशिशि करे उन्हनि खे ॾींदासीं ऐं उन्हनि जो जेको रेम्यूनेशन वधाइण जी ॻाल्हि आहे, उहा रेम्यूनेशन बि वधाईंदमि। छाकाणि त जेको अमाउंट ॾिनो वञे थो 10,000
पिया उहो तमामु घटि आहे 100 कलाकनि लाइ। ऐं उन में रवि भाई बि हिकिड़ी ॾिनी आहे ॻाल्हि, जेको उन में 100 कलाकनि जी क्लासिस आहिनि, 80 क्लास जेको आहे थियोटिकल क्लासिस आहिनि, 20 क्लास कंप्यूटर जे थ्रू लेटेस्ट टेक्नोलॉजी थ्रू असां कयूं था। त इहा ॻाल्हि बिल्कुलु इम्प्लीमेंट थींदी ऐं उनखे मां जल्दी मुंहिंजे डिपार्टमेंट जे बि अंदरि इम्प्लीमेंट कंदुमि। हिन टाइप जो कॉन्फ्रेंस शोरूम या सेमिनार रूम डेवलप कराईंदुमि। असां वटि फंड्स काफ़ी आहिनि ऐं उहो बिल्कुलु तमामु सुठे तरीक़े सां सेमिनार रूम डेवलप थी वेंदो। CPWD जो मां इंस्पेक्शन कराए छॾियो आहे। उन्हनि चयो आहे त जेको बि तव्हांजो बजट आहे उहो मूंखे ॾिनो वञे, उन हिसाब सां असां रिनोवेशन करे ऐं कमु कराईंदासीं। त ॻाल्हि इहा हली रही आहे त जेको मुंहिंजे तरफ़ां एक्सपेक्टेशन्स आहिनि बिल्कुलु मां उन्हनि खे पूरो कंदुमि। मां समाज लाइ आयो आहियां। मां जंहिं प्रोफेशन मां आयो आहियां ऐं जंहिं प्रोफेशन में हींअर आयो आहियां उन जी सैलरी में डिफरेंस आहे। मूंखे सैलरी वाइज़ नुक़सानु आहे, पर समाज खे मूंखे सेवा करण जो मौक़ो मिलियो आहे। मुंहिंजी आइडेंटिटी बि समाज सां आहे ऐं इन ॻाल्हि में मूंखे तमामु सुठो लॻो। जीअं सुबुह मां हिते आयुमि त अजीत भाई जेको आहे झूलेलाल जी जेको आहे इहो मूंखे माला पाती अथई ऐं झूलेलाल जो मां सम्झंदो आहियां त सिंधी समाज जो सभिनि खां वॾो इष्ट आहे ऐं सभिनि खां पहिरीं फ़र्ज़ु मां सम्झंदो आहियां त झूलेलाल जी आराधना सां ई थियणु घुरिजे। ऐं मां जीअं ई मां मुंहिंजे हिन में जॉइन कयो त मूंखे लॻो त उते झूलेलाल जी मूर्ति हुअणु घुरिजे। मां कोशिशि कई, असांजे डिपार्टमेंट में रीना हुई, हुनखे चयो मां त हिते झूलेलाल जी मूर्ति हुअणु घुरिजे, छाकाणि त अॼु जेको बि मां आहियां उन्हनि जी महिरबानी सां आहियां, उन्हनि जे आशीर्वाद सां आहियां। मां सम्झंदो आहियां त जेको बि मां प्रोग्रेस कई आहे उन में परमात्मा परम ईश्वर जी तमामु वॾी कृपा रही आहे। ऐं जेको मां अॼु हिते ॻाल्हायां पियो या जेको मां पास्ट में जेको अचीव कयो आहे उहो सभु असांजे सरस्वती जी उन जे आशीर्वाद सां अॻियां रहियो आहियां। मुंहिंजो बैकग्राउंड जे बारे में मां तव्हांखे थोरो घणो ॼाण ॾियणु चाहींदुमि। जेको आहे त मां बेसिकली सोशलॉजी जो हेड हुउमि, क़रीबन 27-28 साल टीचिंग सोशलॉजीअ में कई आहे। 2008 जी ॻाल्हि आहे त 2008 में दादलाणी साहब जेको आहे मूंसां गॾु हेड हुआ, मां बि सोशलॉजी जो हेड हुउमि ऐं उन्हनि जी कोशिशुनि जे करे मां MA सोशलॉजीअ में कई, सिंधीअ में कई ऐं न केवल सिंधीअ में कई, उन खां पोइ वाइस चांसलर मेडल बि मिलियो सिंधीअ में। त सभिनि खां पहिरीं जेका मूंखे आइडेंटिटी मिली उहा सिंधीअ करे मिली। मां गोल्ड मेडल सोशलॉजी में आहियां पर वाइस चांसलर मेडल कॾहिं न मिलियो। ऐं पहिरियों दफ़ो लैंग्वेज जे तरफ़ां की असांजा ॿार पुछंदा आहिनि त भई सिंधी छो पढ़ूं, सिंधीअ मां छा फ़ाइदो आहे, त इहो फ़ाइदो आहे त जीवन में जेका बि पाण शिक्षा वठूं था केवल इन ॻाल्हि लाइ न आहे त भई उन मां छा फ़ाइदो थींदो। फ़ाइदो जेको मिलणो आहे उहो त भॻवानु ॾींदो, उन डिसाइड करे रखियो आहे त कहिड़ी पढ़ाईअ मां कहिड़े कम तां छा फ़ाइदो थियण वारो आहे। त मां सम्झां थो त असांजो समाज जेको आहे हिकु पॉज़िटिव अप्रोच सां गॾु अचे, पॉज़िटिव हॉलिस्टिक अप्रोच खणी करे सभु मिली जुली करे असां कोशिशूं कंदासीं त समाज वधंदो, असांजी लैंग्वेज वधंदी, असांजा ट्रेडिशन्स वधंदा, असांजो कल्चर वधंदो। छाकाणि त केवल लैंग्वेज सां बि कान थींदो, असांजी कल्चर ऐं ट्रेडिशन्स हूंदा तॾहिं असांजो समाज अॻियां वधंदो ऐं असांजी आइडेंटिटी थींदी ऐं उन मां ई कुझु प्राप्त करे सघंदासीं असां। अगरि कुझु डिस्प्यूट्स रहिया या कोई डिफरेंसिस रहिया त उनजो नुक़सानु न केवल समाज खे थींदो बल्कि असांखे पर्सनली बि थींदो। त सभिनि खां पहिरीं असांजो फ़र्ज़ु जेको आहे उहो समाज लाइ ऐं समाज जी अपलिफ्टमेंट लाइ कमु करिणो आहे। पहिरीं राष्ट्र आहे, राष्ट्र खां पोइ असांजो जेको आहे पंहिंजो सिंधी भाषा आहे, सिंधी धर्म आहे, सिंधी कम्यूनिटी आहे। त मां सम्झां थो त जेको मुंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन हुअणु घुरिजे, मुंहिंजी कुझु एक्सपेक्टेशन्स आहिनि ऐं मुंहिंजा कुझु आइडियाज़ बि आहिनि। मूंखे लॻे थो की हिन जेको मुंहिंजो 3 सालनि जो टेन्योर थींदो हुन में मां कुझु वीचार कयो आहे की पहिरीं त सिस्टम खे जेको आहे थोरो सिस्टमाइज़ करे ऐं बिल्कुलु रूल्स रेगुलेशन फॉर्म में खणी अचां ताकी जेके बि असांजा भाउर या जेके मेंबर्स आहिनि उन्हनि जूं तकलीफ़ूं आहिनि उहे न अचनि ऐं बिल्कुलु प्रॉपर तरीक़े मैनर सां कमु थिए, रूल्स रेगुलेशन खां कमु थिए त मूंखे बि फ़ाइदो थींदो ऐं समाज जो नालो बि वेंदो। ऐं मुंहिंजे तरफ़ां कंहिं प्रकार जी कमी कान ईंदी। मेंबर्स खे का बि तकलीफ़ आहे, को प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करणु चाहींदा, बिल्कुलु मां पॉज़िटिव अप्रोच सां ईंदुमि, अॻियां ईंदुमि ऐं केवल एतिरो थींदो की उन रूल्स रेगुलेशन खे फॉलो कंदे हुए असां अॻियां वधूं। इन खां पोइ ॿ ॻाल्हियूं मां तमामु सुठियूं जेके अचीवमेंट्स मूंखे लॻनि था की करणु घुरिजनि। जेको आहे हिकु सिंधी सेंट्रल यूनिवर्सिटी जो डेवलपमेंट थियणु घुरिजे, उन जी स्थापना थियणु घुरिजे। उहा हिकु तमामु वॾो अचीवमेंट रहंदो अगरि असांजा पॉलिटिशियन, अकेडमीस जा जेके चेयरमैन्स आहिनि, असांजा ब्यूरोक्रेट्स आहिनि, अगरि उहे ईंदा अॻियां ऐं उन्हनि जो सहयोग रहंदो त बिल्कुलु इहा सिंधी सेंट्रल यूनिवर्सिटी ठहंदी। उन में मुंहिंजी पहिरीं कोशिशि इहा रहंदी। ॿियो मां सम्झां थो त मीडिया जो तमामु सुठो रोल आहे।
मीडिया अगरि असांखे सपोर्ट कंदी, असांजा टीचर्स आहिनि, असांजा स्टूडेंट्स आहिनि, अकेडमीज़ जा चेयरमैन आहिनि, मेंबर आहिनि, इन्हनि जे तरफ़ां त लैंग्वेज जो वाधारो थियणो ई आहे। पर चूंकि अॼुकल्ह मॉडर्न कंप्यूटर जो ज़मानो आहे, एडवांस टेक्नोलॉजी ज़मानो आहे, उन टेक्नोलॉजी ज़माने में मीडिया जो रोल तमामु वॾो आहे ऐं ॿार जेके असांजा सिखी सघनि था उहो मीडिया सां जल्दी ईज़िली उन्हनि खे एडॉप्ट करे सघनि था। छाकाणि त थियोरिटिकल क्लासिस जे थ्रू पाण खे घटि सम्झ में ईंदो आहे, पर उहो ई ऑडियो विज़ुअल फॉर्म में ईंदो त उहो तमामु सुहिणे नमूने सां असांजे ॿारनि खे इफेक्ट कंदो ऐं उन्हनि जो जेका ॻाल्हि हू चाहिनि था उन्हनि खे सुठो बि लॻंदो, उनखे जल्दी एडॉप्ट कनि था। त जेको नेक्स्ट मुंहिंजो टारगेट आहे कि कंहिं बि तरीक़े सां हिकु सिंधी चैनल स्टार्ट थियणु घुरिजे। मां रिक्वेस्ट कई मिनिस्ट्रीअ खे कि सिंधी चैनल स्टार्ट कयो वञे, ॿियो नथा करे सघो त मूंखे घटि में घटि 2 कलाकनि जो स्लॉट ॾियो। 2 कलाकनि जो स्लॉट बि थींदो त उन में घणेई पोस्टूं डेवलप थींदियूं, उन में कैमरामैन बि हूंदा, जेको आहे डायरेक्टर्स बि हूंदा, घणेई उन्हनि में जेको आहे प्रोग्राम राइटर्स बि हूंदा, उहे सभु शयूं उन्हनि जा जनरेशन थींदो, जॉब्स जो डेवलपमेंट थींदो। त जेको असांजी जॉब्स जी ॻाल्हि कयूं था उहा बि ॻाल्हि उन सां गॾु जुड़िजी वेंदी। स्टोरी राइटर्स खपंदा, नाटककार खपंदा, उन्हनि जो बि थी सघंदो, उन्हनि जे थ्रू वैकेंसीज़ जे थ्रू उन्हनि जो डेवलपमेंट थी सघंदो। इन तरीक़े से मैं समाज खे जोड़णु चाहींदुमि। त इहे 2 मेन मुंहिंजा जेके टारगेट्स आहिनि कि कंहिं तरीक़े सां सिंधी सेंट्रल यूनिवर्सिटी जो डेवलपमेंट थिए ऐं सिंधी चैनल डेवलप थिए त असां जेको चाहियूं था कि असांजे पूरे विश्व में भारत जे हर कोने ताईं पहुचूं, असांजे सिंधी ॿारनि ताईं पहुचूं ऐं असां जेको मैसेज ॾियणु चाहियूं था भाषा जो उहो उन्हनि ताईं पहुचे ऐं उन्हनि खे प्राउड फील थिए त असां हिन समाज जा हिसा आहियूं, असांजे समाज जो हीउ कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं इन एतिरो चई मां पंहिंजो वाणी विराम ॾींदुमि। जय हिंद, जय भारत।